तू मेरे मन का मोती है, इन नैनन की ज्योति है, कसम तुझे मेरे असुवन की, घर आया मेरा परदेसी। आ आ आ आ आ मस मस सुना मुंहिंजे घर आयो आ, बीठो भी नहीं आऊं चवी तो हला। मस मस सुना मुंहिंजे घर आयो आ, बीठो भी नहीं आऊं चवी तो हला। छा मस्त गानो आहे जया। बढ़िया बढ़िया। साईं तव्हांखे ॿुधायां त जाम मज़ा कयासीं। पिछले हफ़्ते मुंहिंजे पुट जा जणिया हुया। जनेऊ संस्कार भी असांजे सनातन धर्म में ॾाढो ज़रूरी आहे। अधु शादी ऐं तंहिंखां पोइ शाम जो उनजी रिंग सेरेमनी हुई, इंगेजमेंट। तव्हां सभिनी जे आशीर्वाद सां ॾाढो बढ़िया कमु थियो। पर मां इन खां बि वधीक हिकिड़ी ॻाल्हि में जया ख़ुशि आहियां जो मां हिकु प्रण खयो, संकल्प कयो त जेको बि मुंहिंजे घर ईंदो, जेको मुंहिंजो सेण, जेको मुंहिंजा भाउर, जेके मुंहिंजी भेनर, मुंहिंजी अदियूं, जेके मुंहिंजा भाणेजा, जेके मुंहिंजी पुफियूं, जेके जेके ईंदा, मां उन्हनि खे दिलि सां ॿ दफ़ा गले लॻाईंदुसि। ऐं ईअं थियो। मुंहिंजे गुरुअ मुंहिंजो संकल्प पूरो कयो। जया ऐं मां ॿिन्ही ॼणनि मिली करे सभिनी खे प्रेम ॾिनो। कोई एयरपोर्ट ते अचे पियो या रेलवे स्टेशन ते त असां पाण वञूं पिया ऐं उनखे भाकुर भरे, माला कंढी पाए मुंहिंजी त इच्छा हुई बैंड खणी हलूं। पर एयरपोर्ट ते अलाउ ई न हुयो त मां बैंड खणे, पोइ बैंड मुंहिंजी चवनि पिया भई एयरपोर्ट ते न वेंदा। त मां सभिनी खे इहो ई चवंदुसि त ज़िंदगीअ में कुझु बि कान्हे। तव्हांजे बि घर में मौक़ो अचे कोई सुठे शुभ मुहूर्त जो, त मौक़े ते चौको हणी छॾियो। सच जया, प्रेम ॾियण में कुझु बि न लॻंदो आहे। प्रेम ॾियण में कुझु बि न लॻंदो आहे। तव्हां शाहूकार हुजो, मध्यम हुजो या जहिड़े बि तव्हां ऊचाईअ ते हुजो, पर तव्हां प्रेम ज़रूरु ॾियो। प्रेम जो ई लेन देन हुजणो खपे। प्रेम लेन देन, प्रेम ॾियो, प्रेम वठो। ॿी लेती लेती बि न करणी खपे। प्रेम एॾो ॾियो छो त जया जेको माण्हू एॾो परियों अचे थो, हा, को फ्लाइट में, को ट्रेन में, को कीअं सफ़र कंदो कंदो पहुचे थो। एॾो कीमती समय आहे। अॼु माण्हुनि जो समय केॾो कीमती आहे। तव्हां वटि उहो छो अचे थो? उनखे मन में इहा आस हूंदी अथव त भई मूंखे प्रेम मिलंदो, सिक मिलंदी। मां बि कुझु ख़ासि हूंदुमि। मां बि कुझु ख़ासि, सच थो ॿुधायांव। मां किथे किथे वेंदो आहियां, मूंखे उहो त सिक मिलंदी आहे भई प्रेम केॾो आहे माण्हुनि में। मूंखे बि भॻवान प्रेम ॾिनो आहे। परमात्मा जी औलाद आहियूं असां हिन असांखे हिकु त इंसान जो जनमु मिलियो आहे, उहो ॾाढो कीमती आहे। त इन जो सभिनी खां वॾो सबक़ु इहो आहे त प्रेम ॾियूं। ग़रीब हुजे, शाहूकार हुजे, उनखे गले लॻायो, उनखे गॾु नचायो। प्रेम ॾियो, प्रेम ॾियो, प्रेम ॾियो। बसि प्रेम ई दुनिया अथव। पोइ तंहिंखां पोइ जेॾी महिल उहो घर पहुचंदो न, उनखे इहो ई लॻंदो त सुठो कयोसीं यार, हिन वटि वियासीं पृथ्वी वटि। सुठियूं यादूं खणी थो वञे त कॾहिं न कॾहिं महिल उनखे हर टाइम, लाइफ टाइम उनखे यादि ईंदी आहे भई वियास त हीअं थियो। ऐं बाक़ी पैसा आहे उहो सभु त पोइ सेकेंडरी आहे, लेकिन प्रेम ई उनखे यादि रहिजी वेंदो आहे। उन में उहो आबाद थी वेंदो आहे। इन दुनिया में असां आबाद थियण ई आया आहियूं। क्या बात है, एॾी सुठी ॻाल्हि तव्हां चई थो। त असांजा मुंहिंजा सिंधी प्यारा भाउर, उन्हनि खे मां इहो ई मैसेज थो ॾियणु चाहियां। इहे मां तव्हां कंदा बि हूंदव प्रेम, मूंखे ख़बर आहे, मूंखां बि वधीक प्रेम कंदा हूंदव। पर मां इहो ई थो चवणु चाहियां, किथे किथे असां विसरी वेंदा आहियूं। यादि रखिजो, तव्हांजा जेके सेण अचनि न, तव्हांजी ॾाढी उहा क़ीमती शइ अथव। तव्हांजी भेण अचे न, ॾाढी क़ीमती शइ अथव। पोइ हिन संसार में कोई केॾी महिल आहे कोई कान्हे। पंहिंजी हयाती, पंहिंजी सम्झ जे हूंदे प्रेम ॿेली ॾेई वठो, प्रेम ॾियो ऐं प्रेम वठो। जय झूलेलाल। जय झूलेलाल।